जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि मांग महीने जी कथा जो अध्याय 22। हिन अध्याय खां पहले मां 21 अध्याय अपलोड करे चुकी आहियां। तव्हां हिन अध्याय खे ॿुधण खां पहले उहे 21 अध्याय बि ज़रूर ॿुधजो। अचो त ॿुधूं अध्याय 22। त तव्हां सभई प्रेम सां चओ, श्री लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय। केरल देश जे ब्राह्मण जी कथा। देवदत्त मुनि चवण लॻो त हे पिशाच, केरल देश में हिकिड़ो ब्राह्मण रहंदो हो जो महापापी, धर्म कर्म खां हीण ऐं महाविषयी हो। पंहिंजो सॼो धन पदार्थ खोटे कर्मनि में विञाए छॾियईं, जंहिं करे जात भाउरनि ब्राह्मण उनखे बिरादरीअ खां कढी छॾियो। इन्हीअ करे फिरंदो विंध्याचल पर्वत ते वञी पहुतो। घणो वक़्तु उते गुज़ारियईं। नेठ हिकु ॾींहुं उन ऐं बुख जे विघे उन प्राण त्यागईं। कर्मनि जे कोताहीअ सबबि घणियूं जूणियूं भोगे नेठ प्रेत जूण पातईं। साॻिए ई विंध्याचल पर्वत ते हिकु गुफ़ा में गुज़ारण लॻो। हाय हाय करे रोअण ऐं पंहिंजे कए ते पछताइण लॻो। देवदत्त मुनि चवण लॻो त हे पिशाच, हुन ब्राह्मण खे इन्हीअ पर्वत ते रहंदे घणेई वक़्तु गुज़री वियो। हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो मुसाफ़िर प्रयागराज जे त्रिवेणी नदीअ जे जल जी घुघी भरे अचानक हुन पर्वत ते अची निकितो। प्रेत मुसाफ़िर खे हथ में जल जी घुघी ॾिसी चयो त हे संत प्यारा, हिन घुघीअ मां मूंखे जल जो ढुक पीआर, छो त मां तमामु घणो उञायल आहियां। प्रेत जी इहा वेनती ॿुधी मुसाफ़िर चवण लॻुसि, हे प्रेत, तुंहिंजो हीउ हाल कहिड़ीअ तरह थियो आहे? तूं मूंखे पुरबले जनम जो हाल ॿुधाए त मां तुंहिंजो उद्धार जो उद्यम करियां। प्रेत चवण लॻो त हे संत, मां अॻिले जनम में ब्राह्मण होसि, पर दान पुण्य विर्त नेम ऐं पितरनि जी सेवा खां बिल्कुलु परे होसि। कॾहिं बि भगवंत जी कथा कन लाइ न ॿुधंदो हुउसि। इन्हनि पाप कर्मनि करण करे मां हीअ प्रेत जी जूण पाती आहे। हे संत प्यारा, मां हेतिरियूं जूणियूं भोगे आजमुदो पिरायो आहे त जेके धनवान थी करे शुभ कर्म नथा कनि, उञायल खे जल, बुखे खे भोजन ऐं नंगे खे कपिड़ो नथा ढकाइनि, उन्हनि खे हिन लोक ऐं परलोक में घणो दुख भोगणो पवे थो। जेके पंहिंजी उमिरि ईअं ई अकार थी विञाइनि था, साध संगत नथा कनि या कथा कीर्तन नथा ॿुधनि, कोर्टनि में कूड़ियूं शहीदियूं थी भरनि, हे कंहिं ग़रीब खे नाहक सताइनि था, पराओ धन पबाइनि था ऐं पर स्त्रीअ में बुरी नज़र रखनि था, पक ॼाण त हीअ प्रेत जूण पाईंदा ऐं मां वांगुरु ॾाढो दुखी थींदा। हे प्रभुअ जा प्यारा, तुंहिंजे दर्शन करण करे मां तमामु घणो प्रसन्न थियो आहियां। तव्हां जहिड़नि भक्तनि जो दर्शन कंहिं वॾ भाॻीअ खे हथ ईंदो आहे। भॼन। सचो जंहिंजो सतगुरु नज़र सां निहारे, सचो जंहिंजे सतगुरु नज़र सां निहारे, उन्हीअ जे अंदर में ॾियो ज्ञान ॿारे। जगे जोत जाते सुते सिद्ध स्वरूपी, उते सच जी सुरकी थी परची प्यारे। अंदर में जा अनभय जी ओ ताक आहे, करे साफ़ सीनो थो ठाकुर ॾेखारे। चढ़े चित में ख़ालिस खुमारी ख़ुदीअ जी, अंदर मां तो अविद्या जी ऊंध उतारे। ततो कोट जन्मनि जो ठारे छॾे थो, ॾई हथ हिमत जा मुंझ तारे छॾे थो। भगती जोत जा ॼण भंडारा भरे थो, ॾई ज्ञान जो गुल जनम थो सुधारे। रखी अखियुनि में अॾे थो उन्हीअ खे, हृदय में जो हे मां साईंअ खे संभारे। हे संत, मां तव्हांजो दर्शन करे बिल्कुलु घणो प्रसन्न थियो आहियां। मां हिकिड़ी ॻाल्हि यादि करे मन खे कुझु शांति ॾियां थो। उहा ॻाल्हि हीअ आहे जो हिकिड़ो तोतो जंबालन नदीअ जे गंदीअ ते पंहिंजनि कर्मनि जो फल भोगे रहियो आहे। इति श्री पद्म पुराणे मांग महात्म्य 22 अध्याय संपूर्ण थियो। सभई प्रेम सां चओ, श्री लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय।